जी दोस्तों, अव्हांखे भली कार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जे हिकु बलोड़ रागी सादिक फ़क़ीर साहब जे बारे में। सादिक फ़क़ीर सिंध जो नामियारो लोक फनकार हो। सिंध जे हिन सुरीले रागीअ जो आवाज़ु कोयल जी कूक जहिड़ो हो, जंहिं करे सिंधी माण्हुनि जी दिलियुनि जी धड़कन में सुर ऐं सोज़ उतींदो रहियो। हिन दुबई, इंडिया, सिंगापुर, अमेरिका, कैनेडा, इंग्लैंड ऐं सऊदी अरब में पिणु ॻायो। सिंधी ॿोली, सराइकी ॿोली, ढाटकी, मारवाड़ी ऐं उर्दूअ में बि पंहिंजो कलाम पेश कयो। सादिक फ़क़ीर 20 मार्च 1967 ईस्वीअ ते फ़क़ीर फैज़ मोहम्मद मंगणहार जे घर में जनमु वरितो। संदसि घराणे जो तालुक़ु गायकीअ सां रहंदो आयो हो। हिन प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम मिठी शहर में हासिलु कई। गॾोगॾु संदसि लाड़ो नंढपिण खां गायकीअ ॾांहुं हो, जंहिंजे करे हिन मौसीक़ी ऐं गायकीअ जी सिख्या पिणु वठणु शुरू कई। मौसीक़ीअ जी सिख्या पंहिंजे मामे हुसैन फ़क़ीर खां हासिलु कई। BA करण खां पोइ हाई स्कूल जो उस्ताद पिणु मुक़ररु थियो। कुझु वक़्तु हिन मिठी कॉलेज में सिंधी पिणु पढ़ाई। हिन सिंधी अदब में MA जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां हासिलु कई। सादिक फ़क़ीर हूअं त महफ़िलुनि में ॻाइणु शुरू कयो हो, पर पेशे जी बाक़ाइदा शुरूआति 1988 ईस्वीअ खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां कयाई। पोइ पाकिस्तान टेलीविज़न कॉर्पोरेशन कराची सेंटर तां बि संदसि ॻातल कलाम नशर थियणु लॻा। संदसि कलामनि जा केतिरा ई एल्बम जारी कया विया, जंहिं सबबि सिंध जी कुंड कुड़छ में मशहूरु थियो। हिन सिंध जे अहम शाइरनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाए वधीक मक़बूलियत माणी। संदसि पुट नज़ाकत अली ऐं रहमत अली पिणु सुठा फ़नकार आहिनि। सादिक फ़क़ीर सिंध जो बहितरीन ऐं मक़बूल फ़नकार हो, जंहिं सबबि खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड ऐं माई भागी एवार्ड सां नवाज़ियो वियो। सादिक फ़क़ीर उमिरि जी सआदत हासिलु करण लाइ सऊदी अरब वियो, जिते मदीने खां मके वेंदे ख़तरनाक हादसे जो शिकार थियो। संदसि घर भाती शदीद ज़ख़्मी थी पिया, मगर पाण थॾे ते ई फ़ौत थी वियो। 26 फरवरी 2015 ईस्वीअ ते दमदणी हवाले कयाई। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात सिंध जे बलोड़ फ़नकार सादिक फ़क़ीर साहब जे बारे में। उमेद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा। जीए सिंध, जय झूलेलाल।